बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ दोस्तों, कुछ ॾींहं पहिरियां भाऊ खोसे मां नूर हसन लंजवाणी साहब ही क़तल थियो, जंहिंजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं ख़ासि तरह SSP जैकबाद खां मुतालबो कयूं था त उनजे क़ातिलनि खे फ़ौरी गिरफ़्तार कयो वञे। पर इन मौक़े ते कुझु शरपसंद माण्हू इन जे फ़ैसिले जे हवाले सां मूंखे इन्वॉल्व करण जी कोशिशि करे रहिया आहिनि त इहो फ़ैसिलो उन कयो। हालांकि मूंखे का ख़बर ई न आहे, न मां उनजो फ़ैसिलो कयो, न आउं उनखे सुञाणा। उनजो जेको फ़ैसिलो कयो हफ़ीज़ुल्लाह बिजारणी साहब कयो, उनजो ताल्लुक़ जमात इस्लामी सां न आहे। उहो बेसिकली शेरगढ़ में रहाकू आहे ऐं मालिक बि चई रहिया आहिनि त शेरगढ़ वारे हफ़ीज़ुल्लाह असांजो फ़ैसिलो कयो। पर कुझु शरपसंद क़िस्म जा माण्हू वॾेरनि जा टाउट जेका उहो कोशिशि करे रहिया आहिनि त इनखे मूंसां ॻंढियो वञे। इन करे मां इहा ॻाल्हि विज़ात सां करणु चाहियां थो त असांखे इन वाक़े सां ॾाढो अफ़सोस थियो आहे ऐं लंजवाणी बिरादरी सां असांखे हमदर्दी आहे। असां न उन्हनि खे सुञाणूं, न वरी कॾहिं मां उनखे ॾिठो आहे, न हू मूंखे कॾहिं ॾिठो आहे। तंहिं करे इहो फ़ैसिलो जन कयो आहे, उन सां मनसूब कयो वञे। ख़ासि मूंसां